हैदराबाद में वुमेन्स एक्शन फोरम ऐं वुमेन डेमोक्रेटिक फ्रंट तरफ़ां लाहौर में औरत सां थियल ज़्यादती वारे वाक़े ख़िलाफ़ एहतजाज कंदे जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो। हैदराबाद प्रेस क्लब आॾो आलिया बख्शल, मारवी लतीफ़ी, मक़सूदा हुसैन मुसरत ऐं रेहाना चन्नड़ जी अॻवानी में एहतजाज कयो वियो, जंहिं में सियासी, समाजी ऐं अदबी धुरियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते औरत अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त अॼु जी औरत हर तरह जे तशदुद जो शिकार थी रही आहे। क़त्ल ऐं ज़ियादतियुनि जा वाक़िआ ॾींहों ॾींहुं वधी रहिया आहिनि। ज़ियादती जे वाक़िअनि में 5 सालनि जे ॿारड़नि खां वठी नौजवान औरतूं मर्दनि जी हैवानियत ऐं वहशत खां महफ़ूज़ न आहिनि। हुननि जो त लाहौर मोटरवे ते थींदड़ वाक़िओ, जंहिं में हिकु औरत खे पंहिंजे ॿारनि अॻियां ज़ियादती जो निशानो बणायो वियो, इहो ॾोहो हिकु पासे वरी पुलिस जी आला उहिदनि ते वेठल ऑफिसर औरत खे ॾोही करार ॾेई रहिया आहिनि। जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बदिरां चयो पियो वञे त औरत राति जो देर सां घरां छो निकिती, जेके सवाल पुलिस अमलदारनि जी नाअहली जो सबूत आहिनि। हुननि मुतालबो कयो त लाहौर मोटरवे वाक़े में मुलवस असल जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे कानून मूजिब खेनि सज़ा ॾिनी वञे ऐं नामुनासिब ॿोली ॻाल्हाईंदड़ CCPO लाहौर खे बि मुअतल कयो वञे।